कोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ बख्शापुर लॻी 26 ॾींहं अॻु हथियारबंदनि जे हथां अगवा थी वियल गोला बिरादरी जो नौजवान अहमददीन गोलो खे कश्मीर पुलिस पारां कच्चे में ऑपरेशन ज़रिए बाज़ियाब कराइण जी दावा ज़रीन मूजिब मुगवी भुंग भरे आज़ाद थियो आहे। मुगवी जी बाज़ियाबी ते मुगविन जे घर जश्न जहिड़ो माहौल बणियल आहे। तफ़सील मूजिब बख्शापुर थाणे जे हद में 26 ॾींहं अॻु अहमददीन गोलो खे हथियारबंदनि हथियारनि जी सूरत ते अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया हुआ ऐं कश्मीर ज़िले जे पुलिस मुखबिन जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस बख्शापुर थाणे जे हद कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन जे दौरान 26 ॾींहं अॻु अगवा कयल मुखवी अहमददीन गोलो खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त हथियारबंदनि पुलिस जो घेरो टोड़ण में कामयाब थी विया आहिनि। फरार थी विया आहिनि ऐं कश्मीर पुलिस मूजिब त खुफ़िया इतला मिलियो त मुगवीअ खे ॿिए हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। एसएसपी कश्मीर जे हुकुम ते सर्च ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान हथियारबंदनि मुगवीअ खे छॾे फरार थी विया आहिनि। जल्द ॿियनि मुगवियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो। होॾां ज़रियनि मूजिब मुगवी अहमददीन गोलो भुंग भरे आज़ाद थी आयो आहे। को बि मुक़ाबिलो न थियो आहे। मुगवी बाज़ियाब थियण ते घर में जश्न जहिड़ो माहौल पैदा थी वियो आहे।